मचन। सिंध जा चैनल तुझा मेला सदाई प्या मचन। तुझा मेला सदाई प्या मचन। हो तोखे मारुन जूं दुआऊं आहिनि। तुझा मेला सदाई प्या मचन। तोखे मारुन जूं दुआऊं आहिनि। इंतजार जो घड़ियों खत्म, धरती मेगा फैमिली फेस्टिवल शुरू। हैदराबाद के रानी बाग में ॾिठल इब्तिदाई तकरीब में अवाम जी पी नाले वारा अदाकार अली गुल मला ऐं सोराब सुमरो मेज़बानी जा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। नाले वारा फनकार सुरनि जी वरखा करे रहिया आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 25 अक्टूबर 2024 ते रिटायर थी वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां सरकारी ख़र्च ते अलविदाई डिनर वठण खां मौसर चीफ जस्टिस मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त अलविदाई डिनर ते 20 लख रुपयनि खां वधीक ख़र्च ईंदो। फुल कोर्ट रेफरेंस लाइ अटॉर्नी जनरल खे बि दावत। असिस्टेंट रजिस्ट्रार पारां माणियल ख़त में चयो वियो आहे त फुल कोर्ट रेफरेंस 25 अक्टूबर ते सुबुह जो 10:30 वॻे थींदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी रिटायरमेंट ते फुल कोर्ट रेफरेंस 25 अक्टूबर ते थींदो। JUI 19वीं तरमीम ख़त्म करे 18वीं तरमीम जी बहाली जो मुतालबो करे छॾियो। लचक खां सवाइ आईनी तरमीम जी हुकूमती मसवदे ते इतफ़ाक़ मुमकिन नाहे। हुकूमत जी तरमीम जो तसव्वुर क़बूल जोगो नाहे। JUI जी तजवीज़ ते रासपो थी वञे त वोट ॾियण जे क़ाबिल हूंदासीं। मौलाना फज़लुर रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं अदालत खे सियासी जमायतुनि में विरहायो न वञे। 19वीं तरमीम जे ख़ात्मे सां जज जी मुक़ररी में पार्लियामेंट जो किरदार वधंदो। अपोज़िशन जमायत सां गॾु इत्तफ़ाक़ी राय ॾांहुं वञणु चाहियूं था। पीपल्स पार्टी सां गॾु मुत्तफ़िक़ मसवदे ॾांहुं वधंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फज़लुर रहमान जी रहाइशगाह आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान विच में आईनी तरमीम ते मुशावरत। हुकूमत वटि आईनी तरमीम बाबति नंबर्स पूरा आहिनि। PTI तरमीमुनि लाइ वक़्तु बि घुरे रही आहे ऐं धमकियूं बि ॾेई रही आहे। उन्हनि खे हिकु मौक़िफ़ ते अचणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं मुंहिंजी कोशिश आहे त समूरियूं पार्टियुनि खे गॾु विहारियां ऐं हुकूमत जो गॾियल मसवदो पेश करियां। सिंध काबीना माहवार 37,000 रुपया उजरत मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के रूल्स में तरमीम बि मंज़ूर। तरमीम तहत इम्तिहान पास कंदड़नि जी वेटिंग लिस्ट ठाहिण की गुंजाइश पैदा कई वेंदी। काबीना वज़ीर आज़म जी वुमेन एम्पावरमेंट पैकेज में शामिल थियण की मंजूरी ॾिनी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में DKR सेंटर्स क़ाइमु कया वेंदा। बिजली जी विच कंदड़ कंपनियूं बिल न मिलण या लाइन लॉसेस के बहाने पूरो पीरियड बंद करे छॾीनि थियूं। बिजली कंपनियूं लाइन लॉसेस या टेक्निकल लॉसेस जो बार इलाइक़े जे माण्हुनि ते नथो विधो वञे। इस्लामाबाद पुलिस जो पघारूं पंजाब पुलिस बराबर करण जो ऐलान। इस्लामाबाद ते बार बार लश्कर कशी कई वई। फसादनि जी ख़्वाहिश हुई त लाश किराया वञनि। साज़िशी टोलो चाहे थो त मुल्क में फितनो फसाद हुजे। इस्लामाबाद में तकरीब के वज़ीर आज़म जो खिताब। चयाईं त इस्लामाबाद ते काह करण मुल्क जो इमेज ख़राब करण आहे। हिकु जिते मुल्की तरक्की के रोकण की कोशिश कई। 2014 में तमाशे जे करे चीनी सदर के दौरो मुलतवी करणो पियो। फसादी डी चौक तां हटण लाइ तैयार न हुआ। उन करे चीनी सदर के दौरो मुलतवी करणो पियो। हुक्मरान धुर समेत पार्लिमानी जमायतुनि आईनी तरमीम बाबति पंहिंजा मसवदा ख़ासि कमेटी में पेश करे छॾिया। खुर्शीद शाह जी सदारत हेठि आईनी तरमीमुनि बाबति मुशावरत लाइ पार्लियामेंट जी ख़ासि कमेटी जे इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ासि तौर ते शरीक थियो। इजलास में पीपल्स पार्टी, नून लीग जे JUI, PTI पंहिंजा मसवदा पेश कया। सुभाणे 12 वॻे इजलास ॿीहर थींदो। आईनी तरमीमुनि बाबति मसवदे ते विचारियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इजलास में मूं मौक़िफ़ वर्जायो त सभिनी सां गॾिजी हलणो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजो ड्राफ्ट पेश करे अवामी भलाई ऐं ख़िदमत लाइ कानून साज़ी कई पई वञे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत पहिरियों भेरो पंहिंजो ड्राफ्ट शेयर कयो। हाणे ॾिसिजे त ॻाल्हि किथे थी पहुचे। पीपल्स पार्टी जूं तजवीज़ूं बि साम्हूं आहिनि। JUI ऐं पीपल्स पार्टी में ड्राफ्ट ते मुशावरत कई वेंदी। कोशिश आहे त इत्तफ़ाक़ी राय पैदा थिए।
चीफ जस्टिस इंटा पार्टी केस में पीटीआई जे इल्तिवा घुरण खे इंगाइण जो टेक्सटार्ट करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब पीटीआई जे इंटा पार्टी इलेक्शन केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना आहिनि त दुलारी इंटा पार्टी चूंडनि खे बेट जे निशान वारे केस ठाहे छॾियो। दुलारी पहिरियां ई अदालती फ़ैसिलो पढ़नि पोइ तनक़ीद कनि। पीटीआई पारां इल्तिवा घुरण देर वारी चाल आहे। केस मुलतवी कयूं था, घटि में घटि सच त ॻाल्हायो वञे। खिते में अमन ऐं ख़ुशहाली लाइ पुरज़म आहियूं। पाकिस्तान ऐं तुर्कमानिस्तान विच में गहरा ऐं दोस्ताना लाॻापा आहिनि जेके एतिराम अक़ीदे बहितर ऐं पुरअमन मुस्तक़बिल जी गॾियल वीज़न ते ॿधल आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो इश्काबाद में आलमी फोरम के खिताब। शयाई बेहतर इलाइक़ाई राबतनि सां सक़ाफ़ती ऐं इक़्तिसादी सहकार के मज़बूत बनाइण में मदद मिलंदी। आलमी फोरम में शिरकत सां ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। फोरम मुनक़िद करण ते तुर्कमानिस्तान खे मुबारक ॾियूं था। मखतूम गुली फ़रागी जी शाइरी रहनुमाई तहरीक ऐं इत्तेहाद जो एहसासु यारींदी आहे। मखतूम गुली पंहिंजी हयाती तुर्कमानिस्तान जे अवाम खे मुत्तहद ॾिसण जे ख़्वाब लाइ वक़फ़ करे छॾी। आसिफ अली ज़रदारी खिते जी क़यादत खे ॻाल्हि ॿोल जो मौक़ो फ़राहम करण ते तुर्कमानिस्तान जे सदर जी वाखाण कई। इक़्तिसादी राब्ता कमेटी 5 लाख टन खंड बरामद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वरे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि थियल इजलास में मंज़ूरी ॾिनी वई। पधिराई में चयो वियो आहे त मुल्क में खंड जा वाधू ज़ख़ीरा हुअण सबबि खंड बरामद जी इजाज़त ॾिनी वई। कराची में एनए 231 मलीर जे चैन पोलिंग स्टेशन्स ते वोटनि जी ॿीहर ॻणप दौरान झेड़ो गुठ बदल माण्हू रीजनल इलेक्शन कमीशन ऑफिस में दाख़िल थी वोटनि जा भरियल बोरा खणी फरार थी विया। वाक़े बाद इंतज़ामिया पुलिस ऐं रेंजर्स तलब करे वरिती। रीजनल इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां सिक्योरिटी सख़्त कई वई। एनए 231 ते आम चूंडनि में पीपल्स पार्टी उम्मीदवार हकीम बलोच कामयाबी माणी हुई। संदसि मुक़ाबले में पीटीआई जे हामी उम्मीदवार खे शिकस्त मिली। हकीम बलोच 43,634 वोट खया ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार ख़ालिद महमूद 43,245 वोट खया हुआ। इलेक्शन कमीशन ॿीहर ॻणप दौरान झेड़े जो नोटिस वरितो। बैलेट पेपर फुर करण ऐं साड़ण वारे वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सिंध जो अवाम इरसा एक्ट में तरमीम ऐं सिंधु ते नवनि किनालनि ते क़बूल न कंदो। सिंध जो अमन अमान खे हथ वठी तबाह कयो वियो। लाक़ानून जो सुप्रीम कोर्ट नोटिस वठे वसीलनि जी फुरलुट कई पई वञे। साज़िश तहत सिंध जे नौजवाननि खे नशे तरफ़ धिकियो वियो आहे। हैदराबाद में अवामी तहरीक वारा वसीला बचायो सिंध बचायो कॉन्फ्रेंस खे अख़बारनि जो ख़िताब। मीरपुर माथेलो में शहीद थियल साफ़ी नसरुल्ला गडानी जे क़त्ल केस जी ॿुधणी। शहीद साफ़ी जा वारिस वकील जांच ऑफिसर ऐं जवाबदार धुर दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में पेश। केस जी जांच मुकमल न थियण ते जांच ऑफिसर पारां मोहलत ॾियण जी इस्तदा। एसएसपी तनवीर तुनियो चयो आहे त केस अदालत में हली रहियो आहे। जांच जल्द मुकमल कई वेंदी। फरियादी धुर जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त केस जो चालान 90 ॾींहनि में बि पेश नाहे कयो वियो। जांच बहाने केस ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। अदालत जांच मुकमल न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे ॿुधणी 25 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। जमपीर में बाईपास चौक वटां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप ॻोठ महरम ख़ासकेली वासी मक़बूल तौरु कई वई। इंग्लैंड पाकिस्तान के मुल्तान टेस्ट में शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड पाकिस्तान के इनिंग्स ऐं 47 रन्स ते शिकस्त ॾिनी। पाकिस्तान ॿी इनिंग्स में 220 रन्स ते ढेर थी वई। सलमान आगा 63, आमिर शमाल 55, मसूद शकील 29 ऐं साइम अयूब 25 रन्सूं ठाहे सघिया। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात मौसम ख़ुशगवार थी वई। गुलिस्तान चौहर, औरंगी टाउन, शाहराह फैसल, राशिद मनास रोड समेत ॿियनि इलाइक़नि में बसकारो। शहर में बरसात पवण बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो।